फुल रिपोर्ट फेयर सुमरो जमीयतुल उलमा इस्लाम जे ज़िले अमीर डॉक्टर A.G. अंसारी मथा हथियार बंदन पारां हमले करण खिलाफ ठुल में अंसारी ऐं थीम बिरादरी जे माण्हुनि डॉक्टर एजाज़ अहमद अंसारी, बदरुद्दीन थीम, इमरान अली अंसारी, निज़ामुद्दीन थीम ऐं वहीद अंसारी, जमालुद्दीन अंसारी, हाफिज़ ज़िकरिया अंसारी, नासिर अली अंसारी ऐं ॿियनि अंसारी हाउस अनाज मंडी खां एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़ डिफेंस सोसाइटी वटि पहुची सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते डॉक्टर एजाज़ अहमद अंसारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त JUI अॻवान डॉक्टर A.G. अंसारी मथां क़ातिलाणे हमले करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़हमत कयूं था। हिन चयो त हथियार बंदन पारां डॉक्टर A.G. अंसारी ते क़ातिलाणो हमलो करण खुलियल दहशतगर्द आहे। डॉक्टर साहब अकेलो नाहे, सॼे सिंध डॉक्टर सां गॾु आहे। हिन चयो त पुलिस हमलावरनि खे गिरफ़्तार न करे जवाबदारनि सां ॿिट हुजण जो चिटो सबूत ॾिनो आहे। हिननि DIG लाड़काणो SSP जेकमबार डॉक्टर सुमेर नूर चन्ना खां मुतालबो कयो आहे त हमलावर दहशतगर्दनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आणे दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाजनि जो सिलसिलो वधायो वेंदो।